त थर्ड डिज़र्ट रैली में ई क्लास में नादर मक्सी पहिरीं पोज़ीशन माणे वरिती आहे। नादर मक्सी 56 मिंट 21 सेकंडनि में 100 किलोमीटर सफ़र तय करे पहिरीं पोज़ीशन माणी। बी क्लास में नोमान 58 मिंट 54 सेकंडनि में 100 किलोमीटर सफ़र तय करे पहिरियों नंबर आयो। सी क्लास में शकील 1 कलाक 6 मिंट 42 सेकंड में लाॻापियल सफ़र तय करे पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त थर्ड डिज़र्ट रैली जी में ए क्लास में नादर मक्सी पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। नादर मक्सी 56 मिंट 21 सेकंडनि में 100 किलोमीटर सफ़र तय करे पहिरीं पोज़ीशन माणी। बी क्लास में नोमान 58 मिंट 54 सेकंडनि में 100 किलोमीटर सफ़र तय करे पहिरियों नंबर आयो। सी क्लास में शकील 1 कलाक 6 मिंट 42 सेकंडनि में लाॻापियल सफ़र तय करे पहिरीं पोज़ीशन माणे वरिती आहे। अवांखे जीप रैली जे बारे में आगाह कंदा हलूं त थर्ड डिज़र्ट रैली जीप में ए क्लास में नादर मक्सी पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। नादर मक्सी 56 मिंट 21 सेकंडनि में 100 किलोमीटर सफ़र तय करे पहिरीं पोज़ीशन माणी। बी क्लास में नोमान 58 मिंट 54 सेकंड में 100 किलोमीटर सफ़र तय करे पहिरीं नंबर आयो। सी क्लास में शकील 1 कलाक 6 मिंट 42 सेकंडनि में लाॻापियल सफ़र तय करे पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। थर्ड डिज़र्ट रैली जीप में ए क्लास में नादर मक्सी पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। नादर मक्सी 56 मिंट 21 सेकंडनि में 100 किलोमीटर सफ़र तय करे पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टच लाइन ते मौजूदु आहे मिठी खान, सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर जावेद बजीर। जी जावेद, वधीक तफ़सील हिन जीप रैली जे हवाले सां आगाह कजो। जी जावेद, जीप रैली जे हवाले सां आगाह कजो। थर्ड डेजर्ट चैलेंज जीप रैली आख़िरी अॼु 3 ॾींहं जेका आहे प्रोफेशनल कैटेगरी राउंड जे ए क्लास ऐं बी क्लास जे डी क्लास 100 जेका किलोमीटर जा जेके मुक़ाबला रखियल हुया उनमें तव्हांखे ॿुधायां त प्रोफेशनल कैटेगरी में राउंड जे फाइनल मुक़ाबलनि में जेका ए क्लास में मीर नादर मक्सी 56 मिंट में 21 सेकंड में 100 किलोमीटर जो जेका सफ़र तय करे पहिरीं पोज़ीशन माणी आहे। जॾहिं त प्रोफेशनल कैटेगरी जे बी क्लास में नोमान सरंजाम जेका आहे 58 मिंट 54 सेकंड में जेका आहे ही जेका 100 किलोमीटर वारो सफ़र जेका तय करे पहिरीं पोज़ीशन माणी आहे। जॾहिं त तव्हांखे ॿुधायां त जेका डी क्लास में फलक शेर जी गाॾी जेका आहे 1 कलाक 6 मिंट 42 सेकंड में मुकमल करे जेका आहे पहिरीं पोज़ीशन माणी आहे। जॾहिं डी क्लास में जेके रेसर आहे शकील 1 कलाक 6 मिंट 42 सेकंड में जेका आहे उन पहिरीं जेका 100 किलोमीटर वारो जेका सफ़र तय करे पहिरीं पोज़ीशन जेका आहे उहो तव्हांखे ॿुधायां त हासिलु कई आहे। जॾहिं त ॿिनि जेका औरतूं अॼु जेका ही रखियल हुई जेका रेस उनमें तव्हांखे ॿुधायां त 2 औरतूं जेका हिसो वरितो में रेसर अंबरीन जेका आहे उन 30 किलोमीटर वारो जेका सफ़र आहे उहो 25 मिंट 15 सेकंड में जेका आहे मुकमल कयो आहे। जॾहिं त रेसर दीना पटेल आहे उहा 26 मिंट 29 सेकंड में जेका आहे उहो तव्हांखे ॿुधायां त ही सफ़र जेका आहे उहो मुकमल कयो आहे। ही जेका तक़रीब आहे उहा पुॼाणी ते पहुती आहे ऐं उनमें इनामनि विराइण वारी तक़रीब तव्हांखे ॿुधायां त रांदियुनि वारे खाते जो सूबाई वज़ीर सरदार बख्श मेहर, सूबाई वज़ीर मुकेश चावला, दोस्त मोहम्मद रायमू, ज़िले चेयरमैन गुलाम हैदर समेत जो MP कासम सूमरो, मीर नादर मक्सी समेत रेसरनि जियालनि जेका आहे वॾे अंग में जेका तक़रीब रखियल आहे उनमें शिरकत कई आहे। जॾहिं त उनमें जेका ख़िताब कयो आहे ज़ुल्फ़िकार शाह उनजो चवणु हो त तारीख़ी ऐं तफ़री मागनि सां मालामाल आहे। कारूंजर जबल सकावत खाते ऐं वर्ल्ड हेरिटेज डिक्लेयर करण लाइ लिखियो वियो आहे। ऐं असां खातो हाणे थर जीप रैली सां गॾु सकाफ़ती प्रोग्राम बि मुनक़िद कया वेंदा। जॾहिं त मुकेश चावला जो चवणु हो त थर जीप रैली खे सिंध हुकूमत जी बजट बुक में शामिल करे हर साल कयो वञे, जंहिंमें पूरे मुल्क जा जेके शौक़ीन ऐं रेसर जेके शरीक थींदा उहो असां सभी रेसरनि जो मुतालबो आहे। जॾहिं त उन मौक़े ते जेका यूथ अफेयर जो सरदार बख्श मेहर आहे उन चयो त थर जीप रैली में रेसरनि ऐं मोटर एसोसिएशन ऐं मक़ामी चूंडियल नुमाइंदनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं असां उहो इवेंट
करण में लेट थी वियासीं, पर बहितर तरीक़े सां असां जीप रैली थी आहे। जॾहिं त उनजो चवण त आऊं असांजे जेका खाते खां चवां थो त थर जीप रैली खे जेका बजट जो हिसो बणाए त जीअं हर साल इहो इवेंट कयूं। जॾहिं त हीअ तव्हांखे ॿुधायां त हुनजो चवण हो त ईंदड़ साल जेका थर जीप रैली आहे उहो घोटकी में रखी वेंदी ऐं लोकल थरवासियुनि जो हीअ जेका कामयाबु प्रोग्राम कराइण ते हितां जो शुक्रगुज़ार आहियां। जॾहिं त हीअ तकरीब जेका आहे हीअ रैली जेका हुई उहो 3 ॾींहंनि खां पोइ अॼु पुॼाणी थी पई आहे ऐं हुनमें जेका हीअ तकरीब थी गुज़री आहे। जी ठीकु आहे जावेद, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे त वक़्तु आहे